अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ काज़ी अहमद मां ख़बर शामिल कयूं था। बिलाल हैदर कलियार जी काज़ी अहमद मांझंद लॻ ॻोठ संघार खोसो ते जाम छोरे पुलिस बिना जवाब चढ़ाई करे औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि ते गोलियूं हलाइण ऐं घर ॾाइण ख़िलाफ़ काज़ी अहमद खोसा इत्तेहाद ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि पारां एडमोर पंप वटां रैली कढी वई। रैली में वॾे अंग में खोसा बिरादरी माण्हुनि शिरकत कई। तालका प्रेस क्लब पहुती जिते अॻुवाननि शफ़ी मोहम्मद खोसो, शाहनवाज़ खोसो, नबी बख्श खोसो, शरीफ खोसो, अब्दुल रशीद खोसो, अब्दुल करीम खोसो, अब्दुल रहीम, हाजी मुरीद खोसो, शबीर जान, इमरान खोसो, कामरेड अलहदितो खोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जाम छोरो पुलिस ॻोठ संघार खोसो जे ॻोठाणनि सां वॾो ज़ुल्म कयो आहे। औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि ते सिधियूं गोलियूं वसायूं ऐं सख़्तु ज़ख़्मी करे खेनि गिरफ़्तार कयो ऐं घर ड्राए पट करे घरनि मां फुरलुट करे क़ीमती सामान चौपायो माल वग़ैरह पुलिस खाए वई। हिननि चयो त SSP अमजद शेख खे हटायो वञे ऐं मथस केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो वञे ऐं ॻोठाणे जो थियल नुक़सान जो पिणु अज़ालो कयो वञे ऐं ॻोठाणनि मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध पुलिस ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त ॻोठ संघार खोसो ते बिना जवाज़ पुलिस चढ़ाई करे घर ड्राइण, औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि ते गोलियूं वसाइण, गिरफ़्तारियूं करे कूड़ा केस दाख़िल करण जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं ॻोठाणे जो थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं SSP जाम छोरो अमजद शेख खे फिलफोर हटायो वञे, न त ॿी सूरत में समूरे सिंध अंदरि एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।